खायपुर मेहरान यूनिवर्सिटी ऑफ इंजीनियरिंग एंड टेक्नोलॉजी शहीद ज़ुल्फ़िकार अली भुट्टो कैंपस जे एम्प्लॉइज़ वेलफेयर जे तरफ़ां पंहिंजनि मुतालबनि जी मञता लाइ ऑफिसनि जी तालाबंदी करे एहतिजाजी मुज़ाहिरो करे कैंपस जे मेन गेट ते धरनो हयो, जंहिंजी अॻवानी एसोसिएशन जो सदर सैयद नज़ाकत अली शाह, नायब सदर मोहम्मद अली फुलपोटो, जनरल सेक्रेटरी मुजाहिद हुसैन अबड़ो ॿिया करे रहिया हुआ, जिन चयो त हर साल ईद उल फितर जे मौक़े ते कैंपस जे इंतिज़ामिया मुलाज़िम खे लीव इनकेशमेंट ऐं ईद ग्रेशिया जा पैसा ॾिना हुआ। हिन साल कैंपस जे इंतिज़ामिया असांखे लीव इनकेशन जा पैसा, ईद ग्रेशिया ऐं ॿिया फंड नथा ॾिना वञनि, जॾहिं त 5 साल पूरा कंदड़ कॉन्ट्रेक्ट्स जे मुलाज़िमनि खे पको नथो कयो वञे। हिननि वाइस चांसलर मेहरान यूनिवर्सिटी जाम शुरू खां डॉक्टर ताहा खां मुतालबो कयो त असां मुलाज़िमनि जा जाइज़ मुतालबा मंज़ूर कया वञनि। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।